नाज़िन समूरे मुल्क जी तलहार में जश्न ईद मिलादुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वियो। मरकज़ी जुलूस मरकज़ी ईदगाह खां बरामद कयो वियो, जंहिंमें वॾे अंग में आशिकाने रसूल शिरकत कई। उन हवाले सां ॾिसूं था ताहिर समो जी रिपोर्ट। समूरे मुल्क जी तलार में भी जश्न ईद मिलादुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वियो, जॾहिं त मरकज़ी रैली मरकज़ी ईदगाह खां निकिती। उन हवाले सां उलमा करामान आवाज़ टीवी न्यूज़ सां अल्हम्दुलिल्लाह वकफ़ा अस्सलातु वस्सलामु अला सय्यदिल अंबिया वल मुरसलीन। ये अॼु को ही अज़ीम शान ॾियारो जश्न ईद मिलादुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सिलसिले में वरी अक़ीदत एहतराम सां तलार जे शहर में मल्हायो पियो वञे। असांजो नबी मोहसिन इंसानियत हुस्न इख़लाक़ जो पेकर यतीमन जो यार अणियन जो आधार रहमत लिल आलमीन नबी 12 रबीउल अव्वल ते दुनिया जे तख़्ते ते असांजे नबी जो ज़हूर थियो। महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत जी ख़ुशी में ये अज़ीम शान जुलूस जश्न ईद मिलादुल नबी जो इंतज़ाम पज़ीर आहे। अल्हम्दुलिल्लाह अॼु 12 रबीउल अव्वल जो ॾींहुं असांजे हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे विलादत जो ॾींहुं आहे। अल्हम्दुलिल्लाह तलहार में अॼु मरकज़ी जुलूस में मार्केट चौक में बीठा आहियूं। अल्हम्दुलिल्लाह असां जोश ऐं जज़्बे सां मल्हाए रहिया आहियूं। हीअ असांजी दिल जो सुकून है। ये रैलियूं, ये जलसा, ये मिलाद, ये नातूं, ये जलसा असांजे दिल जा सुकून आहिनि। जीअं त तव्हांखे अॼु ख़बर आहे, अॼु जो ॾींहुं जेको 12 रबीउल अव्वल जो ॾींहुं आहे, इहा असांजे आका व मौला हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत जो ॾींहुं आहे। इन ॾींहं ते तमामु आशाकाने रसूल पंहिंजे नंढनि वॾनि शहरनि में रैलियूं कढंदा आहिनि। उन सिलसिले में असां तलहार में बि मरकज़ी जमायत अहले सुन्नत जी तरफ़ खां जेके अज़ीम शान इहा रैली आहे जेकी तव्हां ॾिसो पिया, जंहिंमें तमामु शहर जा माण्हू हर मसलक जो माण्हू इन रैली में असां सां शरीक आहे। ऐं असां वॾे जोश ऐं ख़रोश सां हर साल वांगुरु हिन साल बि इहा रैली कढी आहे। ईद मिलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इंतहाई मज़हबी अक़ीदत एहतराम सां मल्हायो पियो वञे, पूरी दुनिया में मल्हायो वेंदो आहे। उन जे तसलसल खे बहाल रखंदे अॼु तलहार शहर में बि सरकार जा आशिक गॾु थिया आहिनि। ऐं हीउ पैगाम हिकिड़ो ख़ुशी जो पैगाम आहे, अमन जो भाईचारे जो पैगाम आहे। ऐं हिन पैगाम खे आम करिणो आहे तमामु पूरी काइनात में जेके मुस्लमान बसनि था। ऐं तव्हांजे तवसुल सां उन्हनि सभिनी खे बि दिलि जी गहराइयुनि सां ईद मिलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी भरपूर नमूने सां मुबारकबाद पेश करियूं। अल्हम्दुलिल्लाह अॼु माह मुक़द्दस रबीउल अव्वल शरीफ़ जी 12 तारीख़ आहे। अॼु की तारीख़ ते आकाए नामदार हबीब किबरिया सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन जी आमद है। उन सिलसिले में पूरी आलम इस्लाम जी तलहार के अंदर भी मरकज़ी मिलाद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जुलूस रवा ऐं दवा है। उलमा कराम ऐं शेरनि आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त अॼु ईद जो ॾींहुं आहे जंहिंखे असीं जोश ऐं जज़्बे सां मल्हाईंदा आहियूं। जॾहिं त उलमा करामनि टाउन कमेटी तलहार ऐं हिस्को तलहार ते चो छंडींदे चया त हिन साल टाउन कमेटी तलहार ऐं बिजली जी लोड शेडिंग सबबि असांखे सख़्तु ॾुखियाइयूं पेश आयूं। कैमरामैन अब्दुर रहमान समूह सां गॾु ताहिर समूह आवाज़ टीवी न्यूज़ तलहार।